जो करम ऐं एहसान थियो अल्लाह साईं इशा जी नमाज जमात सां अदा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। सूरह इब्राहिम जी आयत नंबर 37 खां तिलावत आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो दुआ घुरण ऐं उनजो वाक़ियो अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस में कलम अर्ज़ कयो हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे पहिरीं घर वारी हुई हज़रत सारा ऐं उन खां बाद में जॾहिं शाम जे तरफ़ उन सफ़र कयो त उते बादशाह जेको आहे ख़िदमत जे लाइ हज़रत हाजरा जेको आहे उनखे बानी जेका आहे सम्झो त तोहफ़े जे तौर ते ॾिनी ऐं हज़रत सारा जी मर्ज़ीअ सां इब्राहिम अलैहिस्सलाम उन हज़रत हाजरा सां निकाह कयो। निकाह करण खां बाद में अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मर्ज़ीअ सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बचड़ो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम हज़रत बीबी हाजरा में नसीब फरमायो ऐं हज़रत हाजरा में जॾहिं बचड़ो नसीब थियो उन खां बाद में पाण में कंहिं मामले जे करे बज़ाहिर जेको आहे हज़रत सारा सां का चपकलश थी या कुझु बि थियो या उन मुतालबो रखियो त हिनखे हितां कढ, पर हक़ीक़त में अल्लाह तबारक व तआला जो हुकुम हुयो, रब्बी हुकुम हुयो इब्राहिम अलैहिस्सलाम खे त इब्राहिम वञी करे हिनखे फिलाणी जाइ ते छॾे अच। अल्लाह जे हुक्म जे तहत हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत हाजरा खे ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे वठी करे वञी काबतुल्लाह वारी वादी में वञी करे छॾे आयो। उते उन वक़्त में काबतुल्लाह जो निशान हुयो, बाज़ार काबो ठहियल कोन हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उते जॾहिं पंहिंजे पुट खे ऐं पंहिंजी घरवारी खे हज़रत हाजरा खे छॾियईं त उते न को माण्हू जी ज़ात ऐं खाइण पीअण जो को सामान न। क़ुरान फरमाए त गैर दी ज़रअन, मतिलब अहिड़ी जॻह हुई जंहिंजे अंदर पोख जो नालो निशानी कोन हुयो, न को पाणी न का पोख। ज़ाहिर आहे इंसान जी हयात जेका आहे पाणी ऐं सावक सां मुंसलिक आहे, उते कुझु बि कोन हुयो। इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि जे हवाले हिकिड़ी गोथरी कई, उन्हनि वटि जेको आहे हिकिड़ी गोथरी रखी जंहिंजे अंदर जेके हिन खारकूं हुयूं ऐं वरी हिकिड़ी खली रखी उन जे लाइ, जंहिंखे तव्हां खणी चओ त यानी पैकेट रखी या जेका का थैली रखी जंहिंजे अंदर पाणी पियल हुयो, उहो पाणी उन्हनि वटि रखी ऐं उन खां बाद में पुठी ॾेई करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हलणु लॻो। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम पोइ ते वापसि हलणु लॻो त हज़रत हाजरा उन जे पोयां लॻी पई। इब्राहिम हिते काॾे छॾे थो वञे, काॾे थो वञे? इब्राहिम अलैहिस्सलाम को जवाबु न ॾिनो। हिकिड़ो दफ़ो हुन खां सवाल कई, छो थो छॾे वञे भला? हिते न माण्हू जी ज़ात, न खाइण पीअण जो बंदोबस्तु, न कुझु, न का छत, न का भित, का बि शइ कोन। हिते वादी गैर ज़ी ज़र जे अंदरि छॾे थो वञे, न माण्हू जी ज़ात, हिते थो छॾे वञे। हिकिड़ो दफ़ो सवाल कयसि, ॿियो दफ़ो सवाल कयसि। हज़रत हाजरा सम्झी वई, अल्लाह जे नबी जी घरवारी। फरमाई त उन वक़्त में नाशुक्री न कई, उन वक़्त में ईअं न चई त भेण तो जहिड़ो त आहे ई कोन, न ॻाल्हाईंदो न को जा, कुझु बि न, ईअं छड़ियूं हले थो वञे। अॼोको ज़मानो हुजे हा न त पोइ चयो बंदूक खणी कढ पएसि, अहिड़ी हालत करे था माण्हू जी सम्झो त जीअण ॾियण न छॾे थी। उन ॾींहुं कराची जे अंदरि वाक़ियो थियो त हमराह जेको आहे पंहिंजी घर वारनि खे ॿुधाइण खां सवाइ 3 शादी पियो करे, त उते जेका आहे उहा घरवारी हिकिड़ी पहुची वई ऐं उनखे अहिड़ो अॼु कुटियो अथनि ससुराल न अचे। सहुराण जेके आहिनि उन्हनि जा सालनि ऐं उन्हनि गॾिजी करे अहिड़ा हुनखे मोचड़ा आया अथनि जो वीचारे जा कपिड़ा ई फाड़े छॾे ऐं दुनिया जेको आहे उनजे मथां खिले थी ऐं चवनि था त वाह जो कमु कई। हालांकि निकाह जे अंदरि जेको आहे शरई एतबार सां भली घणी दुनिया जा कहिड़ा बि कानून ठहनि, पंहिंजी जाइ ते औरतुनि जे मथां ज़ुल्म थिए थो, पर काथे वरी औरतूं बि घटि कोन्हे। हाणे कल्ह टे ॾींहं हिकिड़ो वाक़ियो हुयो त औरत जेको आहे मुड़ुस जे मथां तेज़ाब हारे करे हुनखे साड़े छॾी, पर हिकिड़ो
नरम टारगेट आहे न मर्द दुनिया जेको आहे सम्झो त कमज़ोरी ॾिसण जे करे औरत जे पोयां सभु जेके आहिनि इन ॾिसंदे जे पोयां घुमंदा वञनि पोइ हुनजी ॻाल्हि घणी था ॿुधनि मर्द वीचारो रड़ियूं करे करे थकिजी वियो हुनजी ॻाल्हि ॿुधाईंदी कोन्हे हुकूक निस्वा बहरहाल मतिलबु इंसाफ़ जेको आहे शरीयत जे अंदरि शर्त आहे हुकुम आहे इंसाफ़ जो पर इन जो मतिलबु इहो न आहे त जेकॾहिं मर्द जेकॾहिं ॿियो निकाह करे त घरवारी जेसिताईं न ॿुधाए तेसिताईं हुनखे जाइज़ कोन्हे इहो सरासर शरीयत जे ख़िलाफ़ हुकुम आहे शरीर जे अंदरि पहिरीं घरवारी या 2 हुजनि या 1 हुजे या 3 हुजनि ॿियो निकाह करण जी पहिरीं घरवारी खां इजाज़त करण जो अख़लाक़नि त ॿुधाइणु घुरिजे नथो ॿुधाए त हुनजे मथां का पाबंदी कोन्हे ख़ैर इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पोइ ते हलणु लॻो पुठी ॾेई करे ख़ामोश न ॻाल्हाए थो न पोइ छा पर हीअ बि घरवारी ही अल्लाह जे नबीअ जी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारनि ॿारनि जे हक़ में कॾहिं कॾहिं त चुटा बि रखंदो आहे जीअं लूत अलैहिस्सलाम जी घरवारी मुशरिकाणी नूह अलैहिस्सलाम जी घरवारी जेका आहे उनजो नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको आहे कॾहिं कॾहिं जेके अहिड़ा चुटा लॻी वेंदा आहिनि पर अल्लाह पाक ज़्यादातर जेका चूंड थी आहे उन्हनि जे लाइ पर पोइ बि जेका नबियनि खे घरवारियूं मिलियूं न उन्हनि जे अंदरि बेह ई कोन शिरक हुयो पर बेह ई कोन जिन जी नाफ़रमानी क़ुरान बयान कई इब्राहिम अलैहिस्सलाम पुठी ॾेई करे हलणु लॻो हीअ पोयां हिकु दफ़ो सवाल कई ॿियो दफ़ो सवाल कई ॻाल्हि खे सम्झी वई ऐं हुन चयो त अल्लाह आमरुक बिहादा चई त भला तोखे अल्लाह जो हुकुम थियो आहे हिन कम जे लाइ त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सिर्फ़ु इहो जवाबु न नाम हाओ अल्लाह जो हुकुम थियो आहे जंहिंजे करे छॾे थो वञा त उन वक़्त में हुन बि इहो सवालु न कयोसि न को झुॻो न का छत न खाइण पीअण जी जॻह न को छा कुझु बि न अल्लाह ईअं सभु पाणी निटाइण ते छॾे ॾे हुकुम कयो थी आहे न बल्कि चवे थी त फरमाई त कालत इदन ला युज़य्युहा फरमाई त जेकॾहिं रब जो हुकुम आहे त असांजो यकीन आहे अल्लाह जी ज़ात ते मुंहिंजो रब असांखे ज़ाया कॾहिं बि न अल्लाहु अकबर हज़रत हाजरा जेको अल्लाह ते यकीन कयो अल्लाह तबारक व तआला हज़रत हाजरा जे सदक़े पोइ जॾहिं हुनजो खाइण पीअण जो सामान खुटी वियो हज़रत हाजरा जेका आहे सफ़ा मरवे जे दरमियान चाढ़ी हुई न हेॾां बि जबल हिन पहाड़नि जे विच में पाणी ॻोल्हण जे लाइ कॾहिं हिन पहाड़ ते थी चढ़े कॾहिं हिन पहाड़ ते थी चढ़े हेॾां ॿचिड़ो रोए थो चढ़ण हिन कोशिश जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे हिकिड़ो हाथी आवाज़ ॾिनो जंहिंखां बाद में मुतवजे थी ॿचिड़े जे तरफ़ त ॾिसे त हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी खुड़ियुनि जे हेठां अल्लाह तबारक व तआला उहो चश्मो जारी करणु फरमायो जंहिंखे दुनिया जो ज़मज़म जे नाले सां सुञाणे अल्लाह पाक पूरी दुनिया खे उहो चश्मो नसीब फरमायो हेठां सभु असबाब ख़तम आहिनि उते को पाणी जो नालो निशान कोन्हे जर में पाणी कोन्हे अरब हैरान दुनिया हैरान आहे ऐं अल्लाह तबारक व तआला इन ज़मज़म जो ख़ासियतूं त वरी हिकिड़ियूं अलॻि आहिनि इन ज़मज़म जे अंदरि रब जेका ख़ासियत रखणु फरमाई आहे बीमारियुनि खां शिफ़ा रखणु फरमाई आहे पूरी काइनात जे तफ़्ते अहिड़ो पाणी हो पूरी दुनिया जेको आहे अरबनि जी तादाद में लिटर भरे करे दुनिया ढोए वञे थी खणी थी वञे लखनि करोड़नि जी तादाद में उते हाजी सगोरा पीअनि था मदीने में पीअनि था वाफ़र मिक़दार में असां त जेको आहे उते वञण खां बाद में बरकत जे करे पाणी जेको आहे पंहिंजे कपिड़नि जे मथां बि हरींदासीं त वेझो वेंदो पाणीअ सां माना कुझु न कुझु नूरानी त नसीब थिए सो बहरहाल अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे चयो त हाओ अल्लाह जो हुकुम आहे जे रब जे हुकुम जे करे मां तव्हांखे न ॿिया बोगिया वादी जे अंदरि छॾे थो वञा पोइ जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत हाजरा खे छॾे करे वियो वञी करे पंधु कंदे 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 उते उन्हनि जे साम्हूं नथो ॻाल्हाए जॾहिं सम्झो त काफ़ी सफ़र करे वियो ऐं सम्झी त हाणे जेको नालो जिते छॾे आहिनि उहा जॻह ॼण त नज़र बि न पई अचे उते वञी करे लिकी करे अल्लाह खे ॿाॾाए अल्लाह पाक उन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ खे अहिड़ो त क़बूल फरमायो जो हुन जी दुआ खे रब क़ुरान में बयानु फरमायो फरमाईंदा रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रअन फरमाईंदा ए मुंहिंजा अल्लाह मां इन पंहिंजी औलाद खे इन वादे गैर ज़ी ज़र वादी जे अंदरि छॾे आयो आहियां रब तुंहिंजे हुकुम जे करे ए मुंहिंजा रब साईं ज़ाहिरी सबबु कोई बि न आहे उन्हनि जे साम्हूं वही दुआ नथो घुरे लिकी करे पर पुठितो दुआ घुरे क़ुरान इन मां इशारो करणु फरमायो
फरमाईंदा हिक ॿिए जे लाइ पर पुट जेका दुआ घुरंदव न उन दुआ जे अंदरि सचाई बि हूंदी अल्लाह तबारक व ताला उन दुआ जे अंदरि नूरानियत बि रखणु फरमाईंदो पर पुट जेका तव्हांजी दुआ हूंदी न इन जी सचाई जो मिसाल आई तंहिंजे करे हिक ॿिए जे लाइ पर पुट दुआ घुरंदा ऐं इहा दुआ जेका आहे दुआ मुख़्तलिफ़ इबादत फरमाईंदा इबादत जो मेजालो आहे ॼण त दुआ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम परे वञी करे उतां दुआ घुरी अल्लाह पाक उन दुआ खे बयानु फरमायो फरमाईंदा रब्बना इन्नी अस्कनतु मिन ذुर्रियती ए असांजा रब मां रहाया आहियां पंहिंजी औलाद खे बेवादिन गैर ज़ी ज़रअन पंहिंजे आल खे अहिड़ी वादी जे अंदरि छॾे आयो जंहिंजे अंदरि कंहिं बि क़िस्म जी पोख न आहे इंद बैतिकल मुहर्रम ए रब तुंहिंजे इज़त वारे घर वटि मां पंहिंजे औलाद खे छॾे आयुमि पंहिंजे घर वारनि खे छॾे आयुमि एतराम वारो घर त हुयो शुरू खां वठी करे अल्लाह तबारक व ताला बाद में त इब्राहिम अलैहिस्सलाम वारनि उन जी जेका आहे तामीर करणु फरमाई पर पहिरियां खां अल्लाह पाक उन जो नालो त रखी छॾियो न रब जो घर हुयो फरमाईंदा इंद बैतिकल मुहर्रम तुंहिंजे इज़त वारे एतराम वारे घर वटि मां उते छॾे आयो आहियां रब्बना लियुक़ीमुस्सलात ए मुंहिंजा अल्लाह इहो असां इन जे करे इनखे छॾियोसीं लियुक़ीमुस्सलात फजअल अफ़इदतम मिनन नास फरमाई ताकि नमाज़ खे क़ाइमु कनि नमाज़ जी क़याम जे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम पहिरियों उते नारो हुयो अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ खे क़बूल बि फरमायो ऐं उन दुआ खे अहिड़ो क़बूल फरमाई जो मके खे हमेशह जे लाइ नमाज़ुनि जो मक़सद मसीह मनाइणो ऐं काबतुल्लाह जी मरकज़ियत जो अवां अंदाज़ो नथा लॻाए सघो जेके उतां थी आया आहिनि या जेके उते रहनि था उन्हनि खे ख़बर आहे अल्लाह तबारक व तआला इन मक्कतुल मुकर्रमा जे अंदरि उहा त मरकज़ियत रखी आहे ऐं चंद साल अॻ में जेका उते किरेन किरी जंहिंजे अंदरि काफ़ी माण्हू शहीद थी विया हुया त हेॾा किरेन किरंदे नज़र थी अचे माण्हू शहीद थियनि था माण्हुनि जा जिस्म कटजनि था पिया उनजे बावजूद बि काबतुल्लाह जो तवाफ़ जारी हो तव्हां ॾिठो हले नठो मूं ॾिठो हुयुमि त उन जे बावजूद हेॾा माण्हू मौत जी रांदि ॾिसनि था पिया मौत ॾिसनि था अखियुनि सां उन जे बावजूद जेके हयात आहिनि उहे उन हादसे खे ॾिसंदा बि रहनि था हेॾा काबतुल्लाह जो तवाफ़ बि जारी रखनि अल्लाह तबारक व तआला इन काबे खे उहो आबाद फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ खे रब से क़बूल फरमायो फरमाईंदा ए असांजा रब लियुक़ीमुस्सलात फजअल अफ़इदतम मिनन नास फरमाई ताकि नमाज के कायम कर फजअल अफ़इदतम मिनन नास तहवी इलैहिम रब माण्हुनि जी दिलनि खे न काबतुल्लाह जे तरफ़ मुतवज्जे कर पंहिंजे घर जे तरफ़ मुतवज्जे करणु फरमाए तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समरात ऐं न काबतुल्लाह जे लाइ मके जे लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी फरमाईंदा ए मुंहिंजा अल्लाह पंहिंजे समरात मां पंहिंजी नेमतुनि मां इन मके वारनि खे खाराइणु फरमाए पंहिंजी औलाद जे लाइ बि दुआ घुरी अल्लाह जे नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी हेॾा हज़रत हाजरा तकलीफ़ काटी उते उन जी तकलीफ़ खे रब साईं उमिरि वारनि जे लाइ ऐं हज वारनि जे लाइ इन साई जे जाइ ते तव्हांखे ख़बर आहे त हाजी बि वञी करे उते भॼंदो उमिरि वारो बि उते वञी करे भॼंदो हज़रत हाजरा उते जदोजहद कई महिनत कई पंहिंजी महिनत करणु इंसान जो हक़ आहे अल्लाह खां बि घुरे पानो पर पंहिंजी महिनत बि करे अल्लाह तबारक व तआला हज़रत हाजरा जी उन जदोजहद खे उन महिनत खे अहिड़ो क़बूल फरमायो जो जेके उमिरि वारा वेंदा मर्द हुजनि औरत हुजनि उन्हनि जे मथां बि साई लाज़िम ऐं जेके हज वारा वेंदा उन्हनि जे मथां बि इन सफ़ा मरवे जी साई लाज़िम ऐं रब साईं इन काबतुल्लाह जे लाइ मक्कतुल मुकर्रमा जे लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ खे अहिड़ो क़बूल फरमायो जो ज़मज़म जहिड़ी अज़ीम नेमत अल्लाह पाक हज़रत हाजरा खे नसीब फरमाई ऐं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह रहम करे हज़रत हाजरा अलैहिस्सलाम जे मथां जो उन जेको आहे पाणी वहे पियो त उन जे चौधारी बनो ॾेई करे उनखे बंदि कयो फरमायो जेकॾहिं इहो बंदि न करे हा त पूरी दुनिया जे तख़्ते ते चश्मो थी करे वेही हले ज़मज़म जो पाणी पूरी दुनिया जे तख़्ते ते चश्मो थी करे वेही हले बहरहाल कुदरत ई अल्लाह जी दात जी होॾां हज़रत हाजरा महिनत कई अल्लाह पाक हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिले करे उन जगह ते पुरजो हणायो जिते कंहिं हयात जो कंहिं ज़िंदगी जो नालो निशान कोन उते अल्लाह तबारक व तआला कायनात जे पाणी जो सरदार ज़मज़म खे अल्लाह पाक पैदा कर फरमाईंदा तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समरात ऐं फरमाईंदा इन्हनि खे रिज़्क़ खाराए समरात खां लअल्लहुम यशकुरून ए रब जॾहिं तूं उन्हनि खे रिज़्क़ खाराईंदे
उम्मीद आहे त इहे तुंहिंजो शुक्रगुज़ार बाना बंदी पवंदा। अल्लाह तबारक व तआला जो नेमतूं जारी सारी आहिनि, पर फरमाई त नेमतुनि खां बाद में जेको माण्हू शुक्र कंदो, इहो शुक्र करणु ख़ुदि अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जी निशानी आहे। अल्लाह पाक खां दुआ है अल्लाह से कुरान के समझण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।